नाज़रीन, शाहपुर चाकर शहर टाउन इंतजामिया की लापरवाही सबब गंदगी जो ढेर बढ़ी वो है। शहर जा मुख्तलिफ इलाइका गंदो पानी पीअण सबब गटर जो ॾेक ॾेई रहा आहिनि। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे आशिक झुलन। चाकर जा जेके गटर लाइनूं आहिनि इहे बिल्कुलु नाकारा थी वियूं आहिनि। हिननि जी का बि वरी नई मरम्मत न थी आहे। नालियूं आहिनि, गटर उनजा मैनहोल खुलिया पिया आहिनि। कई दफ़ा ॿार नंढा उन्हनि में किरी पिया आहिनि। हीअ तव्हां असांजी गली आहे 200 फुट आहे, अॻे टेंडर बि थियो, वरी बजट जो जवाब ॼाण आहे कैंसिल कयो वियो। वरी ॿियो दफ़ो अॼु ॾींहुं ताईं उहा 200 फुट जी घटी न ठही आहे, ड्रेनेज जी नाली न ठही आहे। ॿार नंढड़ा मासूम स्कूल वञण लाइ बरसाति जो पानी घटि थी थो वञे, उन्हनि खे तमामु तकलीफ़ थिए थी। स्कूल जा ॿार कई दफ़ा हिननि नालियुनि में किरी पिया आहिनि। उन लाइ असांजी टाउन वारनि खे ऐं इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी घटियूं ठारायूं वञनि ऐं ड्रेनेज जो सिस्टम सही कयो वञे। असांजो गटर जेको आहे इलाही वक़्त खां इहो खॾो लॻो पियो आहे। हिनखे असां चई बीठा आहियूं, बाबा टोन वारनि खे, हिननि खे उन्हनि खे चई बीठा आहियूं त बराए महिरबानी असांजो जेको आहे इहो ढक असांजो ठाराए सघियो। नथा वञे सघनि, को ॿार असांजो किरी पवंदो आहे खॾे में। मेन हॉल वग़ैरह बि कोन्हनि, रोकंदा आहियूं शहर शाहपुर चाकर में। महिरबानी करे असांजी जेको इंतिज़ामिया खे चइजी वञे, जेको असांजो प्रोजेक्ट आहे उहो असांखे ॾेई वञे ऐं असांजा मेन हॉल ऐं रस्ता वग़ैरह ठाहिजा वञनि। छोकिरो मुंहिंजो गटर में किरी पियो, घणी टाउन कमेटी वारनि खे असां चयोसीं, चवाए त छोकिरा किरिया आहिनि 2 टे जॻह। हिकिड़ो ख़ासि किरियो छोकिरा उहो किरियो, उहो वीचारो हुनखे असां चिके कढियोसीं। मुंहिंजो पंहिंजो छोकिरो नंढड़ो मासूम उहो असां कढियोसीं ॿाहिरि। ॿुध न, ॿियो पाड़े वारा सभिनी सां दाऊं घणी कयोसीं, कंहिं मञण तयारु कोन्हो।